काज़ी अहमद खान नाज़रीन ख़बर आहे घर में लॻल धाड़ी ख़िलाफ़ मुतासिरनि पारां क़ौमी शहर ते धरणो हयो वियो आहे। शेर मोहम्मद कॉलोनी में तुफ़ैल ख़ास केली जे घर में धाड़ो हणी हथियारबंदनि 11 लख रुपया फुर करे फ़रार थी विया आहिनि। वाक़े ख़िलाफ़ मुतासिरनि पारां औरतुनि ऐं ॿारनि समेत क़ौमी शहर ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कंदे चयो आहे त नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर थियल रक़म वापसि कराए बेचैनी ख़त्म कई वञे। काज़ी अहमद खान नाज़रीन अहम ख़बर आहे काज़ी अहमद में घर में लॻल धाड़े ख़िलाफ़ मुतासिरनि पारां क़ौमी शहर ते धरणो हयो वियो आहे। शेर मोहम्मद कॉलोनी में तुफ़ैल ख़ास केली जे घर में धाड़ो हणी हथियारबंद 11 लख रुपया फुर करे फ़रार थी विया हुआ। वाक़े ख़िलाफ़ मुतासिरनि पारां औरतुनि ऐं ॿारनि समेत क़ौमी शहर ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कंदे चयो आहे त नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर थियल रक़म वापसि कराई वञे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। ज़ुल्फ़कार अली टामरी लाइन ते मौजूद आहे। जी ज़ुल्फ़कार, आगाह कजो। जी हाँ जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो त यादि अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे। काज़ी अहमद जी शेर मोहम्मद कॉलोनी में राति देर सां 4 खां वधीक नामालूम हथियारबंद दुकानदार तुफ़ैल कासकली जे घर में दाख़िल थी करे घर भातियुनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए रसम सां ॿधी घर मां लखे रुपयनि जी फुलट करे फ़रार थी विया। तुफ़ैल कासकली ॿुधाए त राति देर सां 4 खां वधीक हथियारबंद घर जे दरवाज़े खां मथां टिपी घर में दाख़िल थी करे असांखे यरगमाल करे रसम सां ॿधी करे घर मां 6 तोला सोन 3 लख रुपया रोक ऐं ॿियो सामान फुर करे फ़रार थी विया आहिनि। थाणे ते फुर वाक़े जी रिपोर्ट दाख़िल कराई वई आहे। होॾे वधंदड़ बदअमनी फुर वाक़े ख़िलाफ़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ रहवासिन हाफ़िज़ अब्दुर्रहमान मांझोटो, अब्दुल हमीद ज़रदारी, ज़फ़र लाको ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुतालबो कंदे घुर कई त काज़ी अहमद वधंदड़ बदअमनी ते कंट्रोल करे फुर वाक़े जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर थियल सोना ज़ेवर रोक रक़म वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार, अव्हां जी महिरबानी।